जेके माण्हू कारूं घर जो सौदो करे सघनि था, पंहिंजी धरती माउ जो सौदो करे सघनि था। एहतजाज पियो थिए 2 ॾींहं खां। कोई वज़ीरिस्तान जा माण्हू आहिनि जेके कश्मीर रोड ते एहतजाज पिया कनि। कंहिं रिपोर्टर हुन खां पुछियो त असांजा त डेली माण्हू अगवा था थियनि, असां त ईअं रोड जाम कोन कंदा आहियूं, तव्हां हिकिड़े माण्हू जे लाइ ईअं रोड जाम करे वेठा आहियो। त हुन हमरा चयो त असां गैरती आहियूं, असां गैरतमंद आहियूं, इन जे करे एहतजाज पिया कयूं। जेकॾहिं असां में गैरत हुजे हा त असां ईअं पंहिंजी धरती माउ जो सौदो करणु ॾियूं हा, असां ईअं पंहिंजी धरती माउ खे विकिणूं हा, या ईअं हुनजी विकण ते असां ख़ामोश थियूं हा। मां हाणे दुबई में मौजूद आहियां, सोचां पई त तव्हां जेके आहियो हुननि जे लाइ हितां चूड़ियूं मोकिलियां, तव्हां चूड़ियूं पाए छॾियो, छो जो तव्हांखे पंहिंजे सिंध जे लाइ, पंहिंजनि माण्हुनि जे लाइ ॻाल्हाइणो त आहे कोन। असांजा माण्हू रिड़ी मरी वञनि, तकलीफ़ में हुजनि, असांजी धरती खे सेल कयो वञे, विकिणियो वञे, सौदो कयो वञे, नीलाम कयो वञे, पर पाण खे ख़ामोश रहणो आहे। तव्हांजे ज़बान ते, तव्हांजे वात ते ताला लॻल आहिनि, तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाए नथा सघो, विढ़ी नथा सघो। असां केसीं ताईं पंहिंजी धरती जो ईअं सौदो थींदे ॾिसंदा रहंदासीं, कीअं पंहिंजी धरती खे ईअं नीलाम थींदे ॾिसंदा रहंदासीं। तव्हां ॾिसजो हिकिड़े ॾींहुं पंहिंजी सिंध धरती ते सभु धारिया आबाद हूंदा, सभु धारिया हूंदा, ऐं कंहिं वक़्त खां पोइ तव्हांखे मूंखे मोचड़ा हणी उतां कढियो वेंदो पंहिंजी धरती जे लाइ। पोइ जेको असां रड़ियूं कंदासीं, रोईंदासीं न, तॾहिं असांजी सॾु कोई न ॿुधंदो।